अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान गोल मटोल साहब। नाज़रीन, हमेशह जीअं मुंहिंजे प्रोग्राम में टिकुंडो डिमलोटी साहब हूंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ ख़बरुनि ते तबरो कंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पंहिंजा तजिया ॿुधाईंदा आहिनि। अॼु जॾहिं मां टिकुंडो डिमलोटी साहब जो इंतज़ारु करे रहियो हुयुसि हेठि रोड ते बीठो, छो जो उहे चेंकी ते ईंदा आहिनि या रिक्शा ते ईंदा आहिनि या बस में लड़की ईंदा आहिनि, त मां उन्हनि जो बस स्टॉप ते जीअं इंतज़ारु करे रहियो हुयुसि त मूंसां उते अजीब वाक़ियो पेश आयो। अजीब वाक़ियो इहो पेश आयो त मां जीअं उते बीठो हुउसि स्टॉप ते त हिकिड़ी माई आई मूंॾे ऐं मूंखे चवणु लॻी त मूंखे ॻोठ जो किरायो कोन्हे, ॻोठ जो किरायो कोन्हे, मूंखे कुझु पैसा ॾियो त मां ॻोठ किरायो करे वञा। मूं जॾहिं उन खां पुछियो त तूं कराची आई छो आहीं, तुंहिंजो ज़रूरु कहिड़ो हुयो जो हाणे तोखे ॻोठ वञण जो किरायो बि कोन आहे, त हुन मूंखे चयो त मां 18 अक्टूबर वारे बिलावल भुट्टो ज़रदारी जे जलसे में आई हुयसि। उते मूंखे कंदकोट खां वठी आया उन जा कारकुन, ऐं पाण बि वॾी कारकुन आहे, जियाली आहे। उते बस में उन्हनि सां गॾु आई, पर जलसे में जलसो अटेंड करण खां पोइ जीअं त सभु हर कोई पंहिंजे घर रवानो थी वियो ऐं मिनिस्टर बि सभु हलिया विया ऐं उन सां गॾु जेके बि आला क़यादत हुई उहा बि पंहिंजे पंहिंजे घर वञी आरामी थी। पर हीअ जेका कारकुन जियाली हुई इहा वीचार रुली वई ऐं अॼु 8 ॾींहुं थियो आहे इहा मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि ते कराचीअ जे घुमंदी थी वते ऐं चवे थी त मूंखे किरायो रुॻो ॾियो त मां पंहिंजे घर पहुचा वञी। त मूं सोचियो छो न इन कुराड़ी खे इन जियाली खे पंहिंजो प्रोग्राम टिपिकल टॉक में घुराए वठूं। टिकुंडो डिमलोटी साहब त आयो कोन्हे, इन जे करे मूं सोचियो त उन जियाली खे हिन प्रोग्राम में विहारे उन खां इहा पुछिजे त आख़िर तूं हिन पार्टी में पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे, पंहिंजो सभु कुझु ॾेई छॾियो आहे, पंहिंजो घर ॿार ॾेई छॾियो आहे, त पार्टी तोखे छा ॾिनो आहे। त अॼु तव्हांजी मुलाक़ात कयूं था टिपिकल टॉक में हिकु जियालीअ सां। सभ खां पहिरियां त तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था न चाहींदे बि कीअं था महसूसु कयो तव्हां हिकु टीवी जे प्रोग्राम में अची? छो असांखे भलीकार चवंदी। हाणे पहिरियों इहो तूं छा चयो त मां हिते जेको वता थी रुलंदी बाकस चॿाड़ी थी वतां रोडनि ते, छो मां हिते पाण घुमां थी पे गंज मिलियो अलाह जो मूंखे गंज मिलियो, मुंहिंजी मर्ज़ी पवंदी मां वेंदसि हली। मां हिते जेको आहे सो वेठी आहियां थी अञा मथां को ॿियो जलसो करे असांजो बिलावल, त मां वरी पोइ उते जेको आहे नारा हणंदसि ऐं बाक़ी चए त वते थी रुलंदी। ठीकु आहे, मां तव्हां खां इन ॻाल्हि जे पंहिंजो बूथ ॾिठो अथई, जहिड़ो पोयों फोटू लॻल अथई त तहिड़ो अॻियां वेठो आहे थियो। हिकिड़ो मां खिली वठां, इहो तव्हां गंदा कारा खिलो थियूं या खिल निकिरी थी वञे तव्हांजी? छो छाजे लाइ, छा थो चए त खिला निकिरी थी वञे? इहा तमीज़ आहे, औरतुनि सां ॻाल्हाइणी तमीज़ आहे त खिला निकिरी थी वञे या पाण खिले थी? थींदो आहे हिकिड़ी खिल निकिरी वेंदी आहे, हिकिड़ो माण्हू पाण खिलंदो आहे, त तव्हां खिले निकिरी थी वञे तव्हांजा पाण खिलो थियूं? हिकिड़ो मिनट मां खिली वठां, ॾाढी त मां ॾिसोसि। अच्छा, हाणे सभ खां पहिरियां इहो ॿुधायो प्रोग्राम में जीअं त तव्हां टिपिकल टॉक में अची चुका आहियो त तव्हां इहो ॿुधायो तव्हां कमु कहिड़ो कंदियूं आहियो, छा कंदियूं आहियो? छो ॿुधाए त पाण में वरी मूंखे पुछे थो त कमु कहिड़ो कंदी आहे? उहो त मजबूरी में तव्हां पिनो थियूं न, पर ॿियो कहिड़ो कमु कंदो? छाजे लाइ मां पिना थी? कहिड़े पीउ खां मां तो जेको आहे तुंहिंजे खां मां ख़ैरात वरिती आहे? मूंखे कुझु किरायो ॾियो त मां ॻोठ वञा, पर मां तव्हांखे प्रोग्राम में वठी आयो छो जो असांजो जेको तजिया निगार आहे उहो कोन अची सघियो। इहो असांजी अटकल आहे जे प्रोग्राम में विहारे असां में मशहूरु थियूं, सुभाणे असांखे जो इलेक्शन में बीहणो पए, हर कारकुन हूंदो आहे, पोइ बाद में जेको आहे अची लीडर थींदो आहे, हर माण्हू कारकुन हूंदो आहे। अच्छा, मतिलबु सभ खां पहिरियां बेसिकली तव्हां कारकुन आहियो? हा, असां कारकुन आहियूं। मां कौंसलर बि थी आहियां। अच्छा, हा, पंहिंजे इलाइक़े में मां बीठी आहियां। कारकुन जो आहियो तव्हां, तव्हांखे उतां वठी केरु आयो कंदकोट खां हिते? हा, इहा हिकु ॾुखी दास्तान आहे। मूंसां इहा वरी वेसाघाती थी वई जो मां जलसे ताईं न पहुतसि। सोराब ॻोठ खां परियां बाबा एतिरी जेको आहे सो रश करे छॾियऊं जो साम्हूं हरू भरू गाॾी जा एक्सीडेंट कराया, असांखे पोइते बि सॼी राति मां उते धिका खाईंदी रही आहियां। वहीद वहिड़ो मुंहिंजो पुटु गुम आहे अञा थी, मां हुनखे ॻोल्हींदी थी वठां, तूं चए थो त मां पिना थी पई। अलाह जी पवंदई छल, अलाह जो कहर पवंदी, असां सां ईअं कंदो पियो आहे कारकुननि सां। उहो तव्हांजो जेको पुटु आहे वहीद वाइड़ो, उहो कंदो छा आहे? छा ॿुधायई, हाणे इहो हलाईंजांइ न, मुंहिंजो पुटु थी जेको आहे खीसा कटींदो आहे। मतिलबु बिशनी आहे? हा, माशाल्लाह, ॾाढी सुठी हा, ॻाल्हि आहे। निभागो अहिड़ो चए त मां वञी जेको आहे अमीन फ़हीम ईंदो जलसे में त मां हुनजो जेको आहे सो खीसो कटींदमि। हाणे हेॾो वॾो लीडर ने हुननि खे खीसा हूंदा आहिनि जो तूं खीसो कटींदे वञी? इहो खीसो कटण में अॼु ताईं न मोटियो आहे। खीसा त वॾनि वॾनि सियासतदाननि खे हूंदा आहिनि, एॾा वॾा खीसा हूंदा आहिनि जो करोड़े अरबे रुपया उन्हनि में हलिया। खीसा न हूंदा अथनि, गाॾियुनि जूं डिकियूं ऐं बैग हूंदा अथनि, उन्हनि में विझंदा आहिनि पैसा। जेके बि करोड़े अरबे रुपया उन्हनि में हलिया अथव? हा, असां वांगुरु 2-3 रुपया थोरे खीसनि में विझी घुमंदा। अच्छा, तव्हांजो पुटु जेको आहे सो 18 अक्टूबर 2007 में जॾहिं मोहतरमा हिते आई हुई उन जलसे में बि आयो हो?
ऐं उन में बि मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े वॾे के सियासतदान जो खीसो कटण जी कोशिशि कई हुई। हाँ, उन में जेको आहे सो राजा जेको परवेज़ अशरफ हो उनजे खीसे कटण जी कोशिशि कई, हिन जो बम धमाको थियो त आङुर कटिजी वियसि। अच्छा, हाँ। इहो त सुठो थियो, मतिलबु गुनाह करे पियो, हिकिड़ो ग़लति कमु करे पियो त हुनखे उहा सज़ा हा, मिली। उहो त हुन में वियो हलियो। पोइ उन ॾींहं खां वठी माना अञा ताईं उहो बसि हर जलसे में रुगो खीसा कटींदो ईंदो आहे। खीसा कटींदो आहे, शर्त ते खीसा कटींदो आहे। हिकिड़े जलसे में निसार खोड़े जो कटे आयो वञी करे खीसो। अच्छा, हा, पर छा सिर्फ़ु तव्हां पीपल्स पार्टी जे जलसनि में वञी खीसा कटींदा आहियो, मतिलबु तव्हांजो पुटु वञी कटींदो आहे, या के ॿिए जलसनि में ॿिए हणनि में बि वेंदो आहे? छा ॿुधायूं तोखे यार, मुंहिंजो पुटु आहे निभागो वई चवंदी आहे न कटे निभागा, पर वञी करे कटे थो त नारा हणी ज़ोरी ज़ोरी खीसा कटी करे भॻो थो अचे। ॿ टे दफ़ा पकड़ियो बि आहे। नाज़रीन, इहो त साबित थी वियो त हीअ जेका जियाली आहे इहा पाण त ईमानदार आहे, पाण त सची आहे, पर जेको पुटु आहे हिन जी जेको नाफ़रमान पुटु आहे वहीद वाहिड़ो, उहो हिकिड़े ग़लति कम में अची वियो आहे, यानी बिशनीगिरी में अची वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ जलसनि में वञी माण्हुनि जा खीसा कटे थो। बहरहाल इहा सुठी ॻाल्हि न आहे। ऐं जलसनि में ख़ासि करे जिते ग़रीब माण्हू बि अचनि था, ग़रीब अवाम अचनि था, उते सियासतदान बि अचनि था, पर हिन जो जेको पुट जो ख़ासि टारगेट हूंदो आहे उहो सियासतदान हूंदा आहिनि। उनखे इहा शायदि ख़बर पइजी वई आहे त सियासतदान वटि वॾा किरोड़नि रुपया आहिनि ऐं अरबे रुपया उन्हनि जे खीसे में पिया हूंदा आहिनि, इन करे खीसो उन्हनि जो कटिजे, पर उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त उन्हनि जे अकाउंट्स में, उन्हनि जे स्विस अकाउंट्स में उहे पैसा पिया हूंदा आहिनि, इन बिशनीअ खे ख़बर ई न आहे। बहरहाल तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कॾहिं खां हिन पार्टीअ में आहियो? असां जेको आहे सो MRD जी तारीख़ वठी हिन पार्टी में आहियूं। मुंहिंजो मुड़ुसु एॾो जियालो छा ॿुधाए आहे, कोड़ा खाधई, मीर हज़ार ख़ान बिचारणी जा 5 कोड़ा पंहिंजे मथां खाधई। अच्छा, हा, MRD तहरीक में तव्हांजे मुड़ुस जी बि कुर्बानियूं आहिनि? कुर्बानियूं असांजो हाणे केरु असांखे सुञाणी थो न पियो आहे। मतिलबु तव्हां हिकिड़ो जलसे में मां चढ़ण जी कोशिशि कई मथे, त मूंखे बिलावल सां रुगो मिलायो त कंहिं मिलण ई न ॾिनो मूंखे। शो बिलावल रुगो इन्हनि जो आहे छा, असांजो न आहे छा? अच्छा, तव्हां त चओ त तव्हां सोराब ॻोठ खां परते बीहजी वियो, तव्हांजो काफ़िलो जलसे ताईं न पहुची सघिया हुयो, पोइ मां आयसि न, पोइ पंधु आयो? उहो त हिकिड़ो ॾींहुं पहिरियां हलियासीं न, पाण त पंधु निकितसि न। अच्छा, पहिरें पंधु निकितव? हा, माशाअल्लाह, यानी तव्हां जलसे में 18 अक्टूबर वारे अचण में पंधु निकितव, सोराब ॻोठ खां वठी क़ाइद आज़म जी मज़ार ताईं पंधु आयो, हा, पर पोइ बि तव्हांजी मुलाक़ात नथी सघी चेयरमैन साहिब सां? मूंखे मथे चढ़ी न ॾिनऊं, पाण मथे चढ़िया बीठा सभु थुला थुला, मूंखे चढ़ण ॾिनो, मूंखे रुगो मिलायो न बिलावल सां, त मां चवां थो किरायो तॾहिं वापसी जो। अच्छा, उतो तव्हांखे किरायो तव्हां खां वरितो जेके माण्हू तव्हांखे वठी आया हुतो? असांखे मुख़्तलिफ़ मां रस्ते में बिरयानियूं खाराए, मां त 2 खाधियूं मां। अच्छा, मतिलबु खिली वठ 2 खाधियूं माने। रस्ते में तव्हांजी सुठी ख़िदमत थींदी आई, पर उन खां पोइ तव्हांजो हथु कढी विया तव्हां मां, यानी जलसो थियण खां पोइ हाणे इहा जेको आहे पाण खे जी ख़बर न अथई छा, मेले जी मोट ख़राबु हूंदी आहे। अच्छा, हा, पोइ मेले जी मोट त ज़ाहिर ख़राबु थी असां सां। मतिलबु तव्हांखे जलसे में पोइ तव्हांखे कोई मानी को पाणी कुझु बि न मिलियो? जलसे में छा मिलंदो हुए, माई कंहिं विहारियो आहे हिनखे हिते। जलसे में केरु अको पंहिंजो जेको आहे नारनि में लॻो पियो, असां पाण तिला बीर बिजा भले दुश्मन ते अलो मिला मिला किला मिला। नाज़रीन, प्रोग्राम टिपिकल टॉक पे वक्त थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।